सिंध पाकिस्तान जो नामेवार क्लासिक ऐं लोक रागी सादिक फ़क़ीर। सिंध जे हिन सुरीले रागी जो आवाज़ कोयल जे कूक जहिड़ो हो, जंहिं करे सिंधी माण्हुनि जी दिलनि जी धड़कन में सुर ऐं सोज़ ओड़ींदो रहियो। पर दुबई, इंडिया, सिंगापुर, अमेरिका, कैनेडा, इंग्लैंड ऐं सऊदी अरब में बि दाद माणिया। सिंधी ॿोली, सराइकी ॿोली, ढाटकी ॿोली, मारवाड़ी ऐं उर्दू में बि ॻाए सघंदो हो। सादिक फ़क़ीर 20 मार्च 1967 ईस्वी ते फ़क़ीर फैज़ मोहम्मद मंगराट जे घर जनम वरितो। संदसि घराणे जो तालुक़ गायकी सां रहंदो आयो। हिन प्राइमरी ऐं सेकेंडरी तइलीम मिठी शहर मां हासिल कई। गॾोगॾु संदसि लाड़ो नंढपण खां गायकी ॾांहुं बि हो, जंहिं करे हिन मौसीक़ी ऐं गायकी जो सिख्या पिणु वठणु शुरू कई। मौसीक़ी जी सिख्या पंहिंजे मामे हुसैन फ़क़ीर ख़ान खां हासिल कयई। BA करण खां पोइ हाई स्कूल उस्ताद पिणु मुक़ररु थियो। कुझु वक़्तु हिन मिठी कॉलेज में सिंधी पिणु पढ़ाई। हिन सिंधी अदबी में MA जी डिग्री सिंध यूनिवर्सिटी जाम शोरो मां हासिल कई। फ़न जी शुरूआति सादिक फ़क़ीर हूअं त महफ़िलुनि में ॻाइणु शुरू कयो हो, पर पेशे जी बाक़ाइदी शुरूआति 1988 ईस्वी खां रेडियो पाकिस्तान हैदराबाद खां कयई। पोइ पाकिस्तान टेलीविज़न कॉर्पोरेशन कराची सेंटर तां बि संदसि ॻायल अतल कलाम नशर थियण लॻा। संदसि कलामनि जा केतिरा ई एल्बम जारी कया विया, जंहिं सबबु सिंध जे कुंड कुड़च में मशहूरु थियो। हिन सिंध जी अहम शाइरनि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, सचल सरमत, शेख अयाज़, उस्ताद बुखारी जी शाइरी ॻाई। वधीक मक़बूलियत माणी संदसि पुटु नज़ाकत, राहत अली पिणु सुठा फ़नकार आहिनि। सादिक फ़क़ीर सिंध जो बहितरीन ऐं मक़बूल फ़नकार हो, जंहिं सबबु खेसि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई एवार्ड, सचल सरमत एवार्ड ऐं माई भागी जे एवार्ड सां नवाज़ियो वियो। सादिक फ़क़ीर उमिरि जी सआदत हासिल करण लाइ सऊदी अरब वियो, जिते मदीने खां मके वेंदे ख़तरनाक हादसे जो शिकार थी वियो। संदसि घर भाती शदीद ज़ख़्मी थी पिया, मगर पाण तॾे ते फ़ौत थी वियो। 26 फरवरी 2015 ते पंहिंजो दम धणी हवाले कयई।